ऐं नाज़रीन ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रोहिड़ी में दरगाह शहीद हासिल शाह जे ख़िदमतगारनि मुतालबनि जी मंता लाइ एहतजाज कयो आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे करीम बख्श जतोई। जी करीम बख्श। इन वक़्त असां मौजूदु आहियूं दरगाह शहीद हासिल शाह दरगाह ते, जिते जेको आहे न समूरी सहूलियतनि जी खोट ख़िलाफ़ जेको आहे न ख़िदमतगार जेको आहे न उन्हनि जी अॻवानी में जेको आहे एहतजाज थियो आहे। अचो त उन्हनि एहतजाज कंदड़नि खां पुछा कयूं की आख़िर हितां जा जेको आहे न कहिड़ा कहिड़ा सूरत हाल जिन का रिस्पॉन्स असांखे मिली आहे, न को मुक़बरा डरंदा था वञनि बाक़म सादातनि जा, उहा रिस्पॉन्स न मिली आहे। डरंदा था वञनि, सफ़ा ज़बून थी विया आहिनि। न रोज़े जो कमकार मिलियो आहे असांखे गवर्नमेंट खां, न फ़र्श मिलिया आहिनि। मुसाफ़िर अचनि था, उहे तकलीफ़ में ॾाढा परेशान आहिनि। उन्हनि जे लाइ रहण लाइ जाइ न आहे, मिठो पाणी पीअण जो न आहे। कुता चढ़ी था अचनि, तुरबतां फाड़े था वञनि। को चौदीवारी न आहे साईं, को रोड रस्तो न आहे, का सहूलियत न आहे। दग पंधि का सहूलियत न आहे, न का चार दीवारी आहे, न का कब्रिस्तान खे दीवार आहे, न को शहीद ख़ुदि जो हुनजो दरगाह जो दीवार आहे। का शइ ठहियल न आहे। बिजली बि न आहे, पाणी बि न आहे, चौदीवारी बि न आहे लॻल, ऐं छपिरो ॿपिरो बि न आहे। को अहिड़ी बैठक खानो बि न आहे जंहिंमें माना दरगाह ते अचे मुरीद अचनि त जीअं वेही सघनि, उन में सुख वठी सघनि। पाणीअ जी सहूलियत बि न आहे। मुरीद ॾाढा परेशान था थियनि। 1 किलोमीटर ते परे वञी पाणीअ जी सबिल था भरे अचनि वञे। तव्हांजे जेका न जेका दरगाह जे जेका ख़िदमतगार खां बि वीचार वरितासीं, उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि खां आयल आहे जेके मुरीदनि खां बि वीचार वरितासीं। उन्हनि इहो उन्हनि जो चवणु हुयो की सैयद हासिल शाह जेको आहे बादशाह जेको आहे न केतिरनि ई सालनि खां जेको आहे न कमु न आहे थी सघियो, ऐं दरगाह ते जेको आहे न समूरी सहूलियतनि जी खोट आहे।